लीडर टीवी जे पारां अॼु असांजो ही ख़ासि प्रोग्राम जारी आहे ऐं असां सां अॼु मौजूदु आहे सिंध यूनिवर्सिटी में टीचर्स एसोसिएशन जी लीडर ऐं पाकिस्तान फेडरल यूनियन जेका आहे टीचर्स एसोसिएशन जी सेक्रेटरी डॉक्टर अरफाना मल्हार साहिबा। उन खां पुछूं था त हिन बजट खे हू कहिड़े नमूने ॾिसनि था। डॉक्टर साहिबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम डॉक्टर साहब। ही जेका सिंध गवर्नमेंट बजट पेश कई आहे या फेडरल गवर्नमेंट पेश कई आहे बजट, त हिन में तालीम जो को चाड़ो आहे या बाक़ी शयूं सभु ठीकु आहिनि, तालीम जी तबाही आहे? असल में फेडरल गवर्नमेंट जी बजट जे हवाले सां त हिकिड़ो वॾो बहस हले पियो थो, पर मां पंहिंजी जेका आहे ॻाल्हि आहे उहा हायर एजुकेशन कमीशन जेका सिंध जे पूरे पाकिस्तान जे 150 यूनिवर्सिटीज़ खे ग्रांट ॾींदी आहे, उन जे बजट जे हवाले सां कंदसि त गुज़िरियल 3 सालनि खां फेडरल गवर्नमेंट हायर एजुकेशन कमीशन पाकिस्तान जी जेका ओवरऑल बजट आहे उनखे तक़रीबन फ्रीज़ करे छॾियो हुयो। ऐं हाणे जेॾीमहिल बजट अचण खां पहिरें उन जे करे ई छा थियो आहे, जो पाकिस्तान जूं जेके वॾियूं पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि खे बि 3 सालनि खां हायर एजुकेशन कमीशन साॻी ग्रांट ॾिनी आहे। जॾहिं त उन्हनि यूनिवर्सिटियुनि में एम्प्लॉयमेंट में इज़ाफ़ो थियो आहे, उन्हनि यूनिवर्सिटियुनि में जेके आहिनि से पघारूं वधायूं वयूं आहिनि, उहो उन्हनि में इज़ाफ़ो थियो आहे, महांगाई में इज़ाफ़ो थियो आहे। त उन जे करे पाकिस्तान जूं जेके वॾियूं यूनिवर्सिटियूं आहिनि उहे तक़रीबन माली बुरहाननि जो शिकार रहियूं आहिनि। ख़ासि तौर ते तव्हां ॾिठो त ख़ैबर पख्तूनख्वा जूं 9 यूनिवर्सिटियूं जेके हुयूं उहे एतिरो त शदीद माली बहराननि जो शिकार रहियूं जो पघारूं ॾियण खां क़ासिर हुयूं। साॻी सूरत हाल में सिंध जे 2 वॾियुनि यूनिवर्सिटियुनि जी रही, जंहिंमें शाहद लतीफ़ भिटाई यूनिवर्सिटी ख़ैरपुर आहे ऐं ॿी यूनिवर्सिटी यूनिवर्सिटी ऑफ सिंध आहे। ख़ैरपुर यूनिवर्सिटी जी सूरत हाल त एतिरी ख़राब हुई जो ख़ैरपुर यूनिवर्सिटी 40% ऐं 30% जे करे ॾेई रही, पघारूं ॾेई रही, जंहिंखे गवर्नमेंट ऑफ सिंध बेल आउट पैकेज ॾेई कुझु पाण भरो कयो आहे। जॾहिं त सिंध यूनिवर्सिटी जी जेका सूरत हाल आहे उन लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त फेडरल बजट खां पहिरें यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे पारां जेके अंग अखर हायर एजुकेशन कमीशन पाकिस्तान जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर खे मोकिलिया विया, उन जे नतीजे में ईडी हेक जेका आहे फाइनेंस मिनिस्टर, फेडरल फाइनेंस मिनिस्टर खे लिखियो त पाकिस्तान जी इहा पहिरीं यूनिवर्सिटी आहे जंहिंखे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना एस्टेब्लिश कयो, इहा हिन महिल शदीद माली बहरान जो शिकार आहे। हिन यूनिवर्सिटीअ खे स्पेशल पैकेज फेडरल बजट में अनाउंस कयो वञे ऐं ॾिनो वञे, जंहिं ते फेडरल बजट में त को बि टको बि न रखियो वियो, बल्कि हेक पाकिस्तानी जेका बजट वधाई वई उहा बि एतिरी मायूस कुन आहे जंहिं मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त ही 4थों साल आहे त यूनिवर्सिटी सभिनी यूनिवर्सिटियुनि खे तक़रीबन साॻी ग्रांट मिलंदी, जॾहिं त यूनिवर्सिटियुनि में वरी 10% वफ़ाक़ी गवर्नमेंट बजट वधाई आहे, पघारूं वधायूं आहिनि ऐं 10% पेंशनरनि जा वधिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सिंध गवर्नमेंट 20% बजट वधाए छॾी आहे, पघार वधाए छॾी आहे। त असांखे उमेद हुई त फेडरल गवर्नमेंट अगरि नथी पई ग्रांट ॾिए त घटि में घटि सिंध यूनिवर्सिटी सिंध जे नाले ते आहे ऐं सिंध जी पहिरीं यूनिवर्सिटी आहे, पाकिस्तान जी पहिरीं यूनिवर्सिटी आहे, छो त पंजाब यूनिवर्सिटी बि पाकिस्तान ठहण खां पहिरें एस्टेब्लिश थी। त सिंध गवर्नमेंट घटि में घटि यूनिवर्सिटी ऑफ सिंध जेको क्राइसिस आहे, जंहिंखे हायर एजुकेशन कमीशन डिक्लेयर करे चुकी आहे त सिवियरली जेका असां डिप्रेस्ड कंडीशन में आहे यूनिवर्सिटी, त उनखे घटि में घटि सिंध गवर्नमेंट खे बि उहे सभु अंग अखर लिखिया विया हुया त उहा कंसीडर ज़रूरु कंदी। जीअं ख़ैबर पख्तूनख्वा में पेशावर यूनिवर्सिटी जो तव्हां ॾिठो 2 ॾींहं पहिरियों उस्तादनि वॾे पैमाने ते एहतिजाज कयो, उनजे नतीजे में पीटीआई गवर्नमेंट 1 बिलियन जी ग्रांट ॾिनी इनखे पेशावर यूनिवर्सिटीअ खे, जंहिं मां पेशावर यूनिवर्सिटीअ पंहिंजे मुलाज़िमनि खे पघारूं बि ॾिनियूं आहिनि ऐं असांखे ख़बर पई आहे त हुननि बैंक जा कर्ज़ बि लाथा आहिनि। जॾहिं त सिंध यूनिवर्सिटीअ लाइ जेॾीमहिल हिन साल जी एन्यूअल बजट आई त असांखे पूरो यकीन हो त जीअं त तमामु वॾे पैमाने ते असां सभिनी इनफरादी हैसियत में, सूटाजी हैसियत में, फेडरेशन ऑफ ऑल पाकिस्तान एकेडमिक स्टाफ एसोसिएशन जी हैसियत में यूनिवर्सिटियुनि जी मजमूई सूरत हाल सिंध गवर्नमेंट खे बि आगाही ॾिनी आहे ऐं इहा अपील बि कई आहे त घटि में घटि आला तालीमी इदारनि खे हिन बजट में कंसीडर कयो वञे। जॾहिं त सिंध गवर्नमेंट जेका बजट पेश कई आहे उन जी वाखाण थी आहे त उहा इंतिहाई शानदार बजट आहे, बहितरीनु बजट आहे ऐं मां बि हिकिड़ी लिहाज़ खां उन बजट खे एप्रिशिएट कयां थी त पहिरियों दफ़ो सिंध गवर्नमेंट डायरेक्ट बजट रखी आहे। पहिरें सिर्फ़ु IBS अखर खे डायरेक्ट बजट ॾिनी वेंदी
IBA कराची के डायरेक्ट बजट में उन्हनि जो नालो हूंदो, उन्हनि खे सिधी बजट ॾिनी वेंदी। ही पहिरीं बजट आहे जंहिंमें IBA सखर ऐं IBA कराची सां गॾोगॾु सिंध जूं ॿियूं बि नंढियूं वॾियूं यूनिवर्सिटियुनि खे शामिल कयो वियो आहे। इहा ख़ुशाइन ॻाल्हि आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त IBS असांखे ख़बर पई त नुसरत भुट्टो यूनिवर्सिटीअ लाइ स्पेशल ग्रांट रखी वई वुमेन यूनिवर्सिटीअ लाइ, जंहिंमें उहा रखण बि घुरिजे, पर उन यूनिवर्सिटी में अञा स्टूडेंट्स एनरोल कोन थिया आहिनि। साॻे ई तरीक़े सां नवाबशाह यूनिवर्सिटी हिकिड़ी नंढड़ी यूनिवर्सिटी आहे। खैरपुर यूनिवर्सिटी शदीद क्राइसिस में आहे, उन लाइ ग्रांट रखी वई, सुठी ॻाल्हि आहे। पर यूनिवर्सिटी ऑफ सिंध जेका तव्हां सम्झी सघो था त जंहिं ते 1450 पेंशनर्स जो बर्डन आहे, जंहिं ते 4,500 जंहिंमें एम्प्लॉइज़ आहिनि, ऐं जंहिं यूनिवर्सिटीअ वटि 52 डिपार्टमेंट्स आहिनि, 3 सेंटर आहिनि ऐं 2 स्कूल आहिनि। सिंध यूनिवर्सिटी वाहिद यूनिवर्सिटी आहे। इवन कराची यूनिवर्सिटी स्कूल कोन ठहियल आहे। 22 हॉस्टल्स आहिनि, जंहिंमें बॉइज़ हॉस्टल्स आहिनि, गर्ल्स हॉस्टल्स आहिनि। 6,000 शागिर्दनि खे सिंध यूनिवर्सिटी अकोमोडेशन ॾिए थी, ऐं सॼे साल जी जेका फीस आहे उहा 6,000 आहे हॉस्टल अकोमोडेशन। जॾहिं त कराची यूनिवर्सिटी उन जे मुक़ाबले में हॉस्टल अकोमोडेशन नथी ॾिए, कराची यूनिवर्सिटी ट्रांसपोर्ट फैसिलिटी नथी ॾिए। सिंध यूनिवर्सिटी 273 बसूं रोज़ हलाईंदी आहे, मीरपुर खां साला बदीन खां वठी हैदराबाद खां वठी स्टूडेंट्स लाइ, ऐं उहे स्टूडेंट साल में 5,000 ट्रांसपोर्ट फीस ॾींदा आहिनि। उहे बसूं यूनिवर्सिटी मैनेज कंदी आहे। यूनिवर्सिटी पेंशनर्स खे जेका पेंशन वधाए ॾिबी आहे 2010 खां वधी, उहा वधाए न ॾेई सघी। यूनिवर्सिटी जेके उस्तादनि खे इंक्रीमेंट्स एन्यूअल लॻंदियूं आहिनि, उहे 4 साल डिले कई। 2018 खां जेके उस्तादनि जा रेम्यूनरेशन आहे उहे रिलीज़ न कया, छो त यूनिवर्सिटी पघारूं ॾियण जे क़ाबिल न बची आहे। त असांजी इहा गुज़ारिश हुई त कम अज़ कम चीफ मिनिस्टर सिंध जेको उनजे पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी यूनिवर्सिटी आहे, उन जे लाइ घटि में घटि 1,500 मिलियन त डायरेक्ट बजट रखे हा, त जीअं यूनिवर्सिटी इन क्राइसिस मां गुज़रे हा। ऐं पर इहा इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जेका ग्रांट रखी वई आहे उन में इहो कंसीडर ई न कयो वियो आहे त मेरिट छा आहे, नीड छा आहे, उन जो क्राइटेरिया कहिड़ो रखियो वियो आहे ग्रांट जो, उहो असांखे किथां बि नज़र न आयो आहे। जेका अव्हांखे बेल आउट पैकेज अव्हांखे कहिड़ो खपे? असांखे छा खपे, असां सम्झूं था त इहा न यूनिवर्सिटी अव्हां त हाणे कुझु बि न आहियो। जेका वॾे में वॾी हिन महिल क्राइसिस आहे, त असां एज़ अ मां मेंबर सिंडिकेट आहियां, मां फाइनेंस प्लानिंग कमेटी जी 5 साल मेंबर रही आहियां। त शायदि उन हवाले सां मूंखे जेके यूनिवर्सिटी ते फाइनेंशियल बर्डन्स आहिनि उन जी इहा ॼाण आहे त घटि में घटि सिंधी यूनिवर्सिटीअ खे 1,500 मिलियन अगरि गवर्नमेंट ऑफ सिंध ॾिए थी, त उन सां इहो थींदो त यूनिवर्सिटी ऑफ सिंध कर्ज़ लाहे सघंदी, पंहिंजे पेरनि ते बीह सघंदी। ऐं तव्हांखे हैरानी थींदी त सिंध यूनिवर्सिटी जी फीसूं पूरे सिंध जे, इवन खैरपुर यूनिवर्सिटी खां बि सिंध यूनिवर्सिटी जूं फीसूं घटि आहिनि। कराची यूनिवर्सिटी सेमेस्टर फीस वठंदी आहे, पर सेमेस्टर फीस वठंदी आहे। सिंध यूनिवर्सिटी एनुअल फीस वठंदी आहे, छो त सिंध यूनिवर्सिटी जो कैचमेंट एरिया जेको आहे उहे ॾाढा ग़रीब ॿार आहिनि। जेकॾहिं यूनिवर्सिटीअ खे लेट सपोज न ॾिना विया पैसा, ग्रांट न ॾिनी वई, त यूनिवर्सिटी वटि 2 ऑप्शन आहिनि। यूनिवर्सिटी अॻु में ई गुज़िरियल 2 सालनि में इन ग्रांट जे न हुजण जे करे 400% ॿारनि जूं फीसूं वधाए चुकी आहे, स्टूडेंट्स जूं एडमिशन फीसूं, ॿियूं फीसूं। हाणे असांखे इहो ख़दशो आहे त यूनिवर्सिटीअ खे अगरि ग्रांट न ॾिनी वई त अल्टीमेटली वरी 400% जेके फीसूं वधंदियूं उहे स्टूडेंट्स जूं वधंदियूं, ऐं हीअ सॼो जेको भार पवंदो उहो ग़रीब स्टूडेंट्स ते पवंदो, छो त एम्प्लॉइज़ खे आख़िरकार यूनिवर्सिटी रोके रोके बि 4 किस्तूं करे बि मजबूरन पघार ॾींदी। पेंशनर्स बि तव्हां सोचो त कल्ह खां डॉक्टर मुबारक अली साहब तव्हां सभिनी सां अप्रोच कई हूंदी, पाकिस्तान जो वॾे में वॾो हिस्टोरियन आहे, सिंध यूनिवर्सिटी जो पेंशनर आहे, ऐं उन ॿुधायो त मूंखे 6 महीननि जी पेंशन न मिली आहे। डॉक्टर साहब तव्हांजा वकील जॾ आहिनि, तव्हांखे ॻाल्हि पेश करणु नथी अचे या ॿियो ॿी का ख़राबी आहे, सिंध गवर्नमेंट चाहे ई नथी त तव्हांखे सहूलियत मिले? ॾिसो, सिंध गवर्नमेंट मां नथी सम्झां त सिंध जी हेॾी वॾी यूनिवर्सिटी आहे, पोइ जे उहा नथी चाहे, सिंध गवर्नमेंट तव्हांखे तकलीफ़ में ॾिसणु नथी चाहे, त तव्हांजा वकील छा था कनि? ऐं मुंहिंजे ख़्याल में त असुल मसइलो तव्हांखे बि ख़बर आहे त गुज़िरियल 4 साल जेको असांजो दौरु रहियो उन में वाइस चांसलर जी कंफ्रंटेशन रही, जंहिंजे करे बि शायदि जेकॾहिं वाइस चांसलर सही ॻाल्हि बि करे पियो त उनजी उहा रिसेप्शन जेका हुई उनजी पर पंहिंजी मैनेजमेंट। ही रहतूं जेके 1.5 खां 2 अरब आहिनि, इहे 4 सालनि जूं त कोन्हनि न। सिंध यूनिवर्सिटी जो त हिसाब किताब पुराणो रहंदो थो अचे। यूनिवर्सिटीअ जो हिसाब किताब तव्हां सही था चओ, पुराणो आहे,
पर जॾहिं ही जेके राहतूं आहिनि 1500 मिलियन आहिनि, इन जा पेरा गुज़िरियल 4 सालनि में ई वञनि पिया, छो त 17 जनवरी तव्हांखे डायरेक्टर ऑफ फाइनेंस बि ॿुधाईंदो त जनवरी 2017 में जॾहिं यूनिवर्सिटीअ खे बुरफ़ा साहब टेक ओवर कयो त सिंध यूनिवर्सिटीअ खे उन टाइम ते फॉर्चुनेटली सिंध गवर्नमेंट 300 मिलियन ग्रांट ॾिनी पेंशन फंड में, ऐं 500 मिलियन ॿी ग्रांट ॾिनी सिंध यूनिवर्सिटीअ खे त सिंध यूनिवर्सिटी पंहिंजा कर्ज़ लाहे सघे। त उहा सभु जेका ग्रांट हुई उहा यूनिवर्सिटी जे अकाउंट्स में पियल हुई, जेका 1100 मिलियन हुई। त उहा सॼी ग्रांट बि जेका हिन महिल सूरत हाल आहे, पेंशन फंड बि ख़तमु आहिनि, उन जा 2 सबब हुया त यूनिवर्सिटी पंहिंजा रिज़र्व छो ख़र्च करे छॾिया। हिकु त हायर एजुकेशन कमीशन बजट फ्रीज़ करे छॾी, ॿियो सिंध गवर्नमेंट इनिशियली गुज़िरियल 3 सालनि में पहिरें सिंध गवर्नमेंट 0 बजट पई ॾिए यूनिवर्सिटीअ खे। 3 साल पहिरियों दफ़ो सिंध गवर्नमेंट 100 मिलियन ॾिना। त यूनिवर्सिटीअ में एनुअल इंक्रीमेंट्स मुलाज़िमनि जी लॻी, हिकु त इहा हिन यूनिवर्सिटी इहा बजट त पोइ बुरफ़त साहब वठी आयो न पहिरियों दफ़ो, जेको 2017 में बजट मिली आहे, इहा बुरफ़त साहब न वठी आयो। इहो सभिनी यूनिवर्सिटियुनि गॾिजी वाइस चांसलर्स कमेटी सिंध गवर्नमेंट खे अपील कई हुई। हाणे तव्हां सभु यूनिवर्सिटियूं गॾिजी तव्हांजी मदद छो नथियूं कनि? तव्हां त फेडरल उन बॉडी में बि आहियो, सेक्रेटरी बि आहियो। फेडरल बॉडी में त डेफिनेटली असां आहियूं, ऐं फेडरल गवर्नमेंट में हिन महिल डॉक्टर नेक मोहम्मद शेख इस्लामाबाद में ई हुयो, ऐं हुननि प्रेस कॉन्फ्रेंस बि कई, हुननि एहतजाज बि कयो, ऐं पीटीआई गवर्नमेंट जॾहिं हुन पेशावर में वञी मिलियो सीएम सां, त उन्हनि जे सीएम पेशावर यूनिवर्सिटीअ खे 1500 मिलियन ग्रांट ॾिनी। हाणे असां बि सिंध गवर्नमेंट में सीएम सिंध खे अपील कयूं था त जेकॾहिं पेशावर यूनिवर्सिटी जहिड़ी वॾी यूनिवर्सिटी क्राइसिस जो शिकार हुई त उन्हनि खे कढियो आहे। मज़े मां तव्हांखे सुठी ॻाल्हि ॿुधायां त एनईडी यूनिवर्सिटीअ ते 16 अरब रुपयनि जी लाइबिलिटीज़ हुयूं। सरोश लोधी साहब खे तमामु घणो सपोर्ट हुई गवर्नमेंट ऑफ सिंध जी, जंहिंजे करे उहा यूनिवर्सिटी जेका कर्ज़ी हुई, हिन साल उहा यूनिवर्सिटी उहा सभु कर्ज़ लाहे, ऐं उनजी बजट जेका आहे, उन जेका डेवलपमेंट आहे, उन जा इंडिकेटर्स तमामु बहितर आहिनि। त मां सम्झां थी त सिंध यूनिवर्सिटीअ खे अगरि गवर्नमेंट ऑफ सिंध साॻे ई तरीक़े सां एनईडी यूनिवर्सिटी जे पैटर्न ते, कराची यूनिवर्सिटी जे पैटर्न ते ग्रांट ॾींदी त सिंध यूनिवर्सिटीअ में बि एतिरी अहलियत आहे। छो त तव्हांखे ख़बर हूंदी त 4 सालनि खां डायरेक्टर ऑफ फाइनेंस कोन हो सिंध यूनिवर्सिटी में। हिकिड़े जेके माण्हू अपॉइंट थियल आहे उन्हनि जी एक्सपर्टीज़ कोन्हे जो उहे केस प्लीड करे सघनि, उहे बुनियादी अंग अखर ॾेखारे सघनि, ऐं जेके पैसा मिलनि पिया त अगरि पेंशन फंड में ग्रांट मिले पई, तव्हां सैलरी ॾियो पिया, त फर्दर ग्रांट मिलण जी त उमेद कोन हुई। त हाणे अगरि टीम सिंध यूनिवर्सिटी वटि बहितर आहे, डायरेक्टर ऑफ फाइनेंस हिकिड़ो कॉम्पिटेंट माण्हू आहे जंहिं सभु अकाउंट रिकंसिलेशन कई आहे, त ख़बर पवे त पैसो वञे केॾे थो। डॉक्टर साहिबा, मुंहिंजो आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॿुधो, जेकॾहिं गवर्नमेंट्स न हुजनि त पोइ यूनिवर्सिटियूं माना सेल्फ सफिशिएंट नथी थी सघनि न। इन जो मतिलबु त इहो आहे जेके पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे सब्सिडाइज़ रेट ते एजुकेशन ॾींदियूं आहिनि, एजुकेशन प्रोवाइड कनि थियूं। जेकॾहिं सिंध यूनिवर्सिटी बि लख रुपया फीस रखे त सफिशिएंट थी सघे थी। हाणे कराची यूनिवर्सिटीअ जो IBA कराची उनखे ग्रांट मिले पई, जेको उनजो HE आहे उनजी ग्रांट सिंध जे सभिनी यूनिवर्सिटी जे ग्रांट जे बराबरि आहे। उन जा 6 सेंटर आहिनि, उन्हनि खे ग्रांट आहे। जॾहिं जेको सिंध यूनिवर्सिटीअ में एरिया स्टडी सेंटर आहे, गुज़िरियल 6 महीननि खां उन्हनि जे मुलाज़िमनि खे 60% पघार मिले पई, उन्हनि खे हेठि ग्रांट न पई ॾे। त इन तरीक़े सां उन खां पोइ जेको उन्हनि जो इकोनॉमिक्स जो इंस्टीट्यूट आहे उनखे सिंध गवर्नमेंट डायरेक्ट ग्रांट ॾिए पई। त कराची यूनिवर्सिटीअ खे फेडरल गवर्नमेंट मां 7 अरब रुपया रुगो सेंट्रल्स जी ग्रांट अचे पई, जेका कराची यूनिवर्सिटी अगरि 3 महीना फिक्स डिपॉज़िट ते बि रखे पई त अरब रुपया उन मां बि कमाए पई। सिंध यूनिवर्सिटीअ खे टोटल ग्रांट जेका ॾिए पई उहा गवर्नमेंट जेका टोटल जेका सिंध यूनिवर्सिटी जी बजट आहे 1600 जेके आहिनि से मिलियन हेक ग्रांट ॾिए पई। त इहा हिकिड़ी असां सां डिस्क्रिमिनेशन हायर एजुकेशन कमीशन वरी ॻाल्हि सम्झण थो चाहियां त 7 अरब फेडरल गवर्नमेंट थी ॾे या हेक थी ॾे कराची यूनिवर्सिटी खे? हायर एजुकेशन कमीशन पाकिस्तान ॾिए पई। HEJ जी बजट HEJ ऐं मॉलिक्यूलर बायोलॉजी सेंटर आहे, उन खां पोइ अहिड़ा 3 सेंटर ॿिया आहिनि कराची यूनिवर्सिटी जा जंहिंजी डायरेक्ट बजट हायर एजुकेशन कमीशन ॾिए थी। उहा बजट कराची यूनिवर्सिटी जे अकाउंट में ईंदी आहे, डायरेक्ट सेंटरनि वटि न वेंदी आहे। भला हिकिड़ी लाइटर टोन ते ॻाल्हि तव्हां खां पुछां
जेकॾहिं तव्हां सभु सिंसियर हुजो यूनिवर्सिटी हलाइण लाइ टीचर घणा आहिनि? सिंधी यूनिवर्सिटी में जेका रेगुलर फैकल्टी मेंबर्स आहिनि उहे तक़रीबन 650 आहिनि। जन मां जेके 50 फैकल्टी मेंबर्स आहिनि उहे PhD लाइ वियल आहिनि, ॿाहिरि PhD करण विया आहिनि। पगारूं जेके हाणे वधियूं आहिनि 20%, इन्हनि जी खणी कुर्बानी ॾियो तव्हां। असांखे त पहिरें बि कुर्बानी ॾिनल आहे असांजी। तव्हांखे ख़बर हूंदी त जेके जुलाई में लास्ट ईयर पगारूं वधियूं हुयूं न, उहे त वरी कैरी ऑन थींदो न, जॾहिं तव्हां वरी वठंदव त चवंदव फलाणी बि न मिली, उहा बि ॾियो, फलाणी न मिली, उहा बि ॾियो। मां तव्हांखे ॿी बि ॿुधाईंदी हलां त टीचर्स जेके सिंधी यूनिवर्सिटी में आहिनि उन्हनि जी ओवरऑल पगारूं जेके आहिनि उहे कराची यूनिवर्सिटी जे उस्तादनि खां घटि आहिनि। तव्हां भली कंपेयर कीअं सूबो हलायो कीअं था, मूंखे त सम्झ में नथो अचे। तव्हां टीचर डिस्क्रिमिनेशन आहे त तव्हां पे स्लिप मां डिस्क्रिमिनेशन अरफान मलाह जे हूंदे कीअं थी थिए, मूंखे सम्झ में नथो अचे। मलाह जे हूंदे इन लाइ थिए पई जो असांजो मुआशिरो हो चवंदा आहिनि त शूट द मैसेंजर्स, हू ॻाल्हि न ॿुधंदा आहिनि, उहे माण्हूअ खे ॾिसंदा आहिनि। हुननि खे मूंखां नफ़रत आहे त मां केॾी बि जेन्युइन ॻाल्हि कंदसि, उन ॻाल्हि खे वैल्यू नथा ॾियनि। मां त हिकिड़ी तव्हांखे ख़बर आहे सिंगल माई आहियां, मुंहिंजा ॿार बचा बि कोन्हनि के, पर ॻाल्हि इहा आहे त सिंध जा ॿार हिते पढ़नि था ऐं मुंहिंजो कंसर्न सिर्फ़ु इहो आहे त सिंधी यूनिवर्सिटीअ खे अगरि असां कॾहिं बि ऑन न कंदासीं त अरफान मलाह ॻाल्हि थी करे वाइस चांसलर नथो वणे असांजो, तव्हांजो पंहिंजो इहो पॉइंट चलो न, तव्हांखे वणे न वणे, यूनिवर्सिटी ऑफ सिंध खे सज़ा न मिलणु घुरिजे। पैसा सिंधी यूनिवर्सिटी खे मिलंदा आहिनि, कंहिं वाइस चांसलर खे न मिलंदा आहिनि। तंहिंजे करे मां इहो चाहींदसि त यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे ॿारनि खे तव्हां पैसा ॾियो। उन सां गॾोगॾु मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि कंदी हलां त सिंधी यूनिवर्सिटी जामशोर में अगरि तव्हां चकर ॾींदव त सभु रोड भॻल आहिनि, जेके डिपार्टमेंट आहिनि भॻल आहिनि, कुर्सियूं भॻल आहिनि, बोर्ड भॻल आहिनि। अगरि तव्हां ॾिसंदव त 4 सालनि खां यूनिवर्सिटीअ जी मेंटेनेंस जी बजट ज़ीरो आहे। सिंधी यूनिवर्सिटीअ जे हिन इलाइक़े में 3-4 MPA आहिनि, MN आहिनि, उन्हनि जी पंहिंजी बजट ईंदी आहे, डेवलपमेंट फंड्स हूंदा आहिनि। कॾहिं बि कंहिं MPA MN यूनिवर्सिटीअ में पंहिंजे डेवलपमेंट बजट मां रोड न ठारायो। अरफान मलाह, तव्हांजी वॾी महिरबानी लीडर TV सां ॻाल्हाइण जी। ऐं असां पंहिंजे पारां कोशिशि कंदासीं त सिंध जी मादरे इल्मी ऐं सभ खां क़दीम यूनिवर्सिटी जेका आहे उन जा अहिड़ा हाल ख़राब न थियनि। ऐं जीअं तव्हां चयो आहे त मेंटेनेंस खां वठी मुख़्तलिफ़ रिआयतुनि ताईं उहे उस्तादनि खे हुजनि, मुलाज़िमनि खे हुजनि, उहे सभु जो सभु बंदि पियूं आहिनि। ऐं बेल आउट पैकेज जेसिताईं 1.5 खां 2 अरब जो नथो मिले, ऐं जेकॾहिं ॿियनि यूनिवर्सिटियुनि खे मिले थो त सिंध यूनिवर्सिटी त क़दीम ऐं पुराणी यूनिवर्सिटी आहे। ऐं तव्हां त सिंध जे चीफ मिनिस्टर सैयद मुराद अली शाह खे इहा ॻाल्हि यादि बि कराई आहे त उहा संदसि ज़िले जी यूनिवर्सिटी आहे। असां कोशिशि कंदासीं त तव्हां जूं ॻाल्हियूं असांजे मार्फत पहुचनि। ऐं असां इहा बि कोशिशि कंदासीं त लीडर TV जे मार्फत मादरे इल्मी सिंध यूनिवर्सिटी जे बारे में मुख़्तलिफ़ प्रोग्राम कयूं। हीअ हुई डॉक्टर अरफान मलाह, प्रोफेसर सिंध यूनिवर्सिटी ऐं सिंध यूनिवर्सिटी स्टूडेंट, सिंध यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन ऐं मां सिर्फ़ु सिंडिकेट मेंबर आहियां। सिंडिकेट मेंबर ऐं फेडरल पाफवा जी जेका सेक्रेटरी डॉक्टर अरफान मलाह सां ॻाल्हियूं पिया कयूं। ऐं अहम ॻाल्हि आहे जेका आख़िरी जुमिलो आहे हुनजो त सिंध यूनिवर्सिटी उनखे मालिकी खपे। बिल्कुलु असां जीअं सिंध जी मालिकी न कई ऐं सिंध तबाह थींदी वई, ईअं जेकॾहिं असां हिन अहम इदारे जी बि मालिकी न कंदासीं त इहा बि सिंध वांगुरु तबाह ई थींदी वेंदी। इन करे अचो त पंहिंजे सिंध जी ऐं सिंध जे इदारनि जी मालिकी कयूं। लीडर TV ॾिसंदा रहो। अवां जी वॾी महिरबानी।